नाज़रीन, सिंधी शूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं डेपारजा खां नाज़न आलवाणी जी। नवां जतोई थाणे जी हद डेपारजा भरिसां ॻोठ इस्माइल पिञारो में राति देर सां 5 हथियारबंदनि रहमतुल्लाह ॾाहिर जे घर में घिड़ी फायरिंग करे संदसि पुट 12 वरनि जे फराज़दार खे अगवा करण जी कोशिश कई। दाऊं खणण ते पाड़े वारा पुलिस चौकी इंचार्ज डेपारजा अली नवाज़ चांडियो पहुची हथियारबंदनि जो घेराव कयो, जंहिं ते फराज़दार खे छॾे हथियारबंद फरार थी विया। हिननि साफ़िन अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त असां मिसकिन आहियूं, ही टियों दफ़ो असां सां ज़ुल्म थियो आहे। 6 महीना पहिरियां हथियारबंदनि असांजे घर में घिड़ी असां खां 5 लख रुपया फुर करे विया हुआ। कुझु महीना अॻु 2 मेयूं चोरी करे विया। वरी राति हथियारनि जे ज़ोर ते 12 वरनि जे फराज़दार अगवा करण जी कोशिश कई वई, पर पाड़े वारनि ऐं पुलिस चौकी इंचार्ज मुड़सी करे छॾाए वरितो। हेॾे वॾे वारदात थियण ते SHO नवां जतोई वारदात ते नाहे पहुतो, न राब्तो कयो अथसि। असां SSP ऐं DSP नशर फ़िरोज़ खां मुतालबो था करियूं त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।